सिंध पंजाब और खैबर पख्तूनख्वा के मुख्तलिफ इलाक़नि में कोहिड़ो बरक़रार। मोटरवे पुलिस मुख्तलिफ रोडनि ते ट्रैफ़िक की दाख़िला बंद करे छॾी। तर्जुमान जो चवणु आहे त मोटरवे M1 इस्लामाबाद खां पेशावर टोल प्लाज़ा ताईं बंदि आहे। M3 फैज़पुर खां दरखाना ताईं बंदि कयो वियो। M4 मुल्तान खां अब्दुल हकीम, शोरकोट खां फैसलाबाद ऐं अब्दुल हकीम खां पिंडी भटियान ताईं हैवी ट्रैफ़िक लाइ बंदि। सिंध ऐं पंजाब में क़ौमी शाहराह NA5 ते भी कोहिड़े सबबि ट्रैफ़िक जी रवानी मुतासिर। आर्मी चीफ जनरल आसिफ मुनीर चयो आहे त बदकिस्मती सां मुल्क जी सियासी पार्टियुनि ऐं इदारनि में मौजूद सभु माण्हू सुठा नथा थी सघनि। पाकिस्तानी सियासत जो अलमियो आहे त सियासत जो महवर ताक़त आहे। जेके हुकूमत में अचनि था उहे हुकूमत छॾणु नथा चाहिनि ऐं हुकूमत खां ॿाहिरि वेठल सियासी अंसर जल्द खां जल्द इक़्तिदार हासिल करण जा ख़्वाहिशमंद आहिनि। अवाम 5 सालनि खां पार्लियामेंट खे चूंडे थो। उन दौरान जमहूरी तरीक़े सां हुकूमत या उन जो सरबराह तब्दील कयो वञे थो त उनखे सियासी अदम इस्तेकाम करार ॾियणु नाकामी ऐं नाकारी प्रोपेगेंडा जो हिसो आहे। सोशल मीडिया ते प्रोपेगेंडा जो मक़सदु गैर यकीनी अफ़रा तफ़री ऐं मायूसी पखिड़णु आहे। पाकिस्तान पंहिंजी ख़ुदि मुख़्तियारी ते का बि सौदेबाज़ी न कंदो। पाक फ़ौज हर क़िस्म जे ख़तरे ऐं साज़िश ख़िलाफ़ हर वक़्तु तयारु आहे। दहशतगर्दनि ख़िलाफ़ पाक फ़ौज विड़ी सघे थी, पर समूरी क़ौम जे सहकार जी ज़रूरत आहे। पाकिस्तान आहे त सभु आहिनि, पाकिस्तान नाहे त हू कुझु बि नाहिनि। रोशन मुस्तक़बिल ते यकीन रखणो आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इलेक्शन में पीपल्स पार्टी जो मुक़ाबिलो ज़ियाउल हक़ जी मुस्लिम लीग सां आहे। चूंडुनि में कामयाब थी उहा आज़ाद उम्मीदवारनि सां गॾिजी हुकूमत ठाहींदा। पुराणा सियासतदान नफ़रत ऐं विरहाइण वारी सियासत करे रहिया आहिनि। भाउ खे भाउ सां विढ़ायो पियो वञे। अवाम हिकु शख़्स खे 3 भेरा भोॻियो आहे। जेको चोथों भेरो वज़ीर आज़म बणजणु चाहे थो उन पंहिंजो मंशूर बि नाहे ॾिनो। शींहं जी हुकूमत ठहंदी त अवाम जो रत चूसींदो। हू इलेक्शन कारकर्द न पर पंहिंजे मंशूर ते विड़ी रहिया आहिनि। PP जो 10 नुकाती मंशूर अवाम जी भलाई लाइ आहे। गुरबत, बेरोज़गारी ऐं मुआशी बहरान खे मुंहुं ॾियण जी ज़रूरत आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी अॼु गुजरात में सियासी ताक़त जो मुज़ाहिरो कंदी। तयारियूं मुकमल। बिलावल भुट्टो ज़रदारी मंझंदि 2 वॻे जलसे खे ख़िताब कंदो। गज़ा जे माण्हुनि ते इसराइल फ़ौज जा ज़ुल्म जारी। यहूदी फ़ौज ज़मीनी ऐं हवाई हमलनि खां पोइ सामूंडी हमला बि तेज़। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान वधीक 210 फ़लस्तीनी शहीद ऐं 386 ज़ख़्मी। गज़ा जी सिहत वारी वज़ारत जो चवणु आहे त शहीदनि जो मजमूई अंग 25,700 थी वियो। 63,740 खां वधीक माण्हू ज़ख़्मी आहिनि। इसराइली फोर्सिस फ़ौज अल नसर इस्पताल खे पिणु ख़ाली कराए छॾियो। समें मरीज़नि जूं हयातियूं दाव ते लॻल। बमबारी में गॾियल क़ौमुनि जी पनाहगीरी एजेंसी जो तरबियती मर्कज़ मुकमल तौर थी वियो। अमरीकी पढ़ी खाते जे नायब तर्जुमान बाबर मस्जिद जी जाइ ते राम मंदिर ठाहिण बाबति पुछियल सवाल जो जवाब ॾियण खां इनकार करे छॾियो। वेदांत पटेल प्रेस ब्रीफिंग ॾींदे चयो आहे त अमरीका भारत में मज़हबी आज़ादी जे मामलनि खे ॾिसी रहियो आहे। हू इज़हार जी आज़ादी ऐं मज़हबी आज़ादी जी हिमायत कनि था। हू ख़ालिस्तान रेफरेंडम ते तबसरो न कंदो। चीन समेत समूरा मुल्क चाहिनि था त आलमी सामूंडी गुज़रगाहूं महफ़ूज़ रहनि। यमन जे हौसिन तरफ़ां बहिरा अहमर में 3 सामूंडी जहाज़नि ते मिसाइल फायर। अमरीकी क़ौमी सलामती जे तर्जुमान जॉन कर्बी जो चवणु आहे त अमरीकी सामूंडी फ़ौज हौसिन जा फायर कयल 2 मिसाइल तबाह करे छॾिया ऐं हिकु हदफ़ खां परे किरियो। हौसिन में हदफ़ अमरीकी कंटेनर शिप हो। हमले में जहाज़ कार्गो ऐं अमले खे नुक़सानु नाहे पहुतो। शिपिंग जी हिफ़ाज़त लाइ वधीक सख़्तु क़दम खणण जी ज़रूरत आहे। नवाब शाह भरिसां बिरोही बिरादरी जी विंदड़नि में छेड़ो। हिकु नौजवान क़तल, ॿियो ज़ख़्मी। गुलशानवाज़ बिरोही में शादी तक़रीब दौरान बिरोही बिरादरी जी विंदड़नि में छेड़ो थियो। गोली लॻण सबबि इब्रार बिरोही मारिजी वियो। मुज़मिल ज़ख़्मी। लाश ऐं ज़ख़्मी खे नवाब शाह अस्पताल आंदो वियो।